Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी ओ बाबा खेर ता है न ओ मु मिस्किन मुआणे के एडी कावड़ में छुपया दिसो बा हां मिस्कीन जा पुट अड़े तो के चयो आहे त मच्छी मार ओ बाबा मच्छी मारणी त मुजी मरक है ई दरिया भाषा जो दुबो है मिली 4-5 कुरड़ियूं मारे पेंजो पेट ना पालियो बा ई दरिया बाछा जो दुबो न ई असां जे मक्का ते खेल जमीन आहे ओ बाबा ई तवा जी मच्छी जो फार्म त ना है बा न दुबे में त दरिया जी मच्छी है तवा जे हथ जो छडल बेचारो तो ना है जो भा ता कावड़ दा खयो कावड़ जा पुट तू समझी छो कंदो ये बन्नी का तुझे पीजी आ खणी या खारी आई मच्छी कुड़ी खण अरे 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 भाई न कर ओ भाई न कर ओ भा मां मिस्किन माण्हू है भा ये भाई मच्छू विकड़ी बाबा ला दवा वठी इंदस भाई न कर पिन्नी वनी पांजे पी के दवा वठी दे आइंदा जे न दुबरे डंड जे वेजो है न रत सा गाड़ो कर छइंदो में आइंदा तां जी डंड मां हिकड़ी भी मच्छी कोन मारिंदस ओ भा या कुड़ी त नहीं वनी बा कोने बियर ते नजर न अचे वट कुड़ी पांजी अरे मच्छी खण वाह मालिक वाह ॾिसी थो न तुंहिंजे ई देह में असां सां ॾाढायूं कमदार अॼु त तूं मच्छी खसे वियो आहीं पर मां बि मुआण जो पुट आहियां तुंहिंजे ई हिन डंड में कुड़ीअ सां न रछ सां मच्छी मारींदसि ऐं मण मच्छियूं मारींदसि ऐं वेकरो कंदुसि ग़रीबनि में बि विराईंदुसि चो त मुंहिंजो नालो वल्लू वल्लण आहे बेली ॻाल्हि ॿुधो हिन ॻोठ मां चोरी करण असांखे ॾाढी महांगी पवंदी बचल खान जे ॻोठ मां चोरी करण ॼण वासिंग सां वेर आहे तहां चुप करे वेही रहो चोरी कंदासीं पाण ऐं फासंदो दातू दातू पाण खे ॾाढो मुड़ सम्झो चोरी करणी आहे त हिन ई ॻोठ में करणी आहे जेका संगत जी सलाह गेह ऐं वेह संगत सां गॾिजी खाईंदासीं अॼु घट घेरे ॾिसी ॻोठ मां सवेरे निकिरी हलूं अॼु ई घट घेरे ॾिसबा त माल ताड़बो त कंहिंजो भलो आहे इहा त भली सलाह आहे चोरी करणी आहे त ठाहे करणी आहे ॻाल्हि ॿुधो सुबुह मां हिकु भली में ॾिठी जंग में माल सां गॾु वेंदे ॾिठी ऐं हा ॻोठ सॼे में अहिड़ी मींहं कान्हे शाम माल मोटंदो या ॾिसबी त कहिड़े घर में पजायूं था सुभाणे पार बस ॼणा टे में हिकु खाए हलंदासीं या हिक में माण्हू जो मुल थी लहे लॻी त या 1 लखनि जे बराबरि आहे हा तू बेखबर बाबा ये तो हले तुझो कारोबार बचल खान ॾातू ॾिठो वाइठो चोर आहे को खड़तेल जो कारखानो त पंहिंजो हले कोन थो बाबा कंहिं राति भरी त कंहिं राति फाकुर कॾहिं हथ छॾे मोटियो कोन्हे को मियां ॾातू खान आहे चोर बाक़ी आहे वॾो मुर्छ माण्हू भले बुख मरी वञे तॾहिं बि अॼु ॾींहं ताईं ॻोठ मौका कुकुड़ चोरी कोन कई थी राम राम असुदा मल इन ये मामले ते ॾातूअ खे मुंहिंजो ॿिन्ही हथनि सां सलाम बचल खान ॾातू ॾिठो वाइठो ऐं नाले वारो चोर आहे को शेर शाह जो शिकरो कोन्हे को त कुकुड़ मारिया वाह ॾातू बाबा गैरती मुड़स जी इहा ई त निशानी हूंदी आहे हवा बचल खान ॾातू यार मुड़स माण्हू आहे दग सां का न्याणी सियाणी ईंदी आहे न त उहो गस ई मटाए वेंदो आहे मियां ॾातू आहे मुड़स माण्हू पर आहे निड़जो साईं ॻाल्हि सिधी कबी यार पुलिस मारे मारे वरी पाणी विझी वरी मारे चोरी कोन ॾिनई मूं वटि में हुजे न
त ॾाटूअ खे सुबुह जो सवेल उथी खीर ऐं मखण ॾेई चांसि। आसूदा मल ही ॾातू तोसां ॾाढ़ी ते हथ रखी वाइदो थो करे हिन ई महीने तुंहिंजे दर ते स्वा में ॿधंदुसि। राम 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 परमेश्वर पति थी रखजांइ। अड़े पिचल माराईंदे छा चोरीअ जी में ॾेई। पाण खां इहो पाप वारो कमु न थियो आहे न कॾहिं थींदो, सम्झी? लीमा बाबा ॻोठ में शादियूं पयूं थियनि जरा तव्हां ॿिन्ही भाइरनि जी अच्छी ॾाढ़ी थी वई आहे, भला न शादीअ जी तयारी न पिया कयो। बाबा साईं ॾाढी कोशिशि कईसीं त ॻोठ में को असांजो मिट माइट थिए, पर बाबा साईं असांजी कंहिं बि कोन ॿुधी। सो हाणे असां ॿिन्ही भाइरनि जो न शादीअ तां अरवाह ई खजी वियो आहे। वॾेरा साईं नंढे लाइ अम्मा ऐं अबो न मरनि त अॼु असां बि ॿारनि बचनि जा पीउ हुजऊं। अड़े ॿई भाइर आहियो चिड़ाक तॾहिं त वठो त जाठा हणंदा को शंग कोन थो ॾेव। मियां राज खे राज़ी रखो, मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाईंदो त इहे शादियूं बि थी वेंदव। आसूदा मल तूं वञी गॾा ते घोर कर, तोखे कहिड़ी ख़बर मिटी माइटी जी ॻाल्हियुनि जी। अहिड़ी थी कवड़ तेज। बस बस चोड़े मूंखे ख़बर न आहे, मां राड़े जो माण्हू न आहियां। मियां बचल खान जे राड़े जो आहियां। सच चवंदुसि मुंहं ते चवंदुसि, भले को नाराज़ थिए त थिए, ख़बर न आहे। बाबा आसूदा मल यार हिन ॿिन्ही भाइरनि जी बड़े दिलि में न कंदो कर, हे तके तोरे त कॾहिं ॻाल्हाईंदा ई न आहिनि। सरकार आसूदो मल हिननि जे ॻाल्हियुनि ते कोन थो कावड़जे, पर छॾ फूक ज़रूरी आहे न। बाबा भला चांहि ठाराए वठूं, आहे मर्ज़ी चांहि ठारायूं? बाबू बचल खान चांहि जो कोन था पियो, सुभाणे सभिनी भाइरनि खे ताहिरी खाराइबी। अड़े उर्स मियां ख़ैर त थी, ताहिरी छाजे लाइ, कहिड़ो मींहुं थो पए पियो। बाबा दीवान सही थो चए, चांहि न खाए। हाणे इहे था कयूं त नंढे गोश्त में का पुलाव जी देग लाइ चवां थो साबुअ खे सुका से चांवर बि वठी मोहब्बत मीरास असांजी। जाड़ो ऐं राणो उथिया न अम्मा, अधो जाड़ो त सिजो उभरण खां पहिरियां ई ॿाहिरि निकिरी वियो आहे। इहो वियो हूंदो निभागो दरगाह ते प्यालो पीअण, ऐं हू राणो थियो। उहो हाणे उथंदो, सॼी राति रेडियो ॿुधो अथसि, हाणे फजर जो सुतो आहे, वञी मंझंदि जो उथंदो, हाणे तो उथे। अम्मा पिणे बि सुतो पियो आहे, इन खे बि उथारीसि, सॾु ॿुधाइण वञिणो अथसि। पर ठहियो ही कर, तूं ही लस्सी वठ, हिन में लूणु मिलाईसि ऐं 2 मानू नेरनि जूं पचाए ॾिस, ऐं पाणे उथारियांसि थी। ठीकु आहे उथी उथी सिज त ॾिसो भरी वियो आहे, उथी हाणे नखरनि सां उथण बि नखरनि सां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। उथी 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 तोखे जो चयमि त सिज उभरण खां पहिरीं उथार ॾियां। शाबस मूंखे नथो ॾियां, मूं त तुंहिंजो ख़्यालु कयो, 3 ॾींहंनि खां वठी वीचारो सुतो कोन्हे, भली आराम करे, हाणे उथी नेरनि ॿेरनि कर, वञी सॾु ॿुधाए, जल्दी मोटी अच। फ़क़ीराणी आराम त वञी क़बर में कंदासीं। तूं ईअं करजो, पाणीअ जो थधो वटो भरिया त मुंहं खे छंडो हणा। हा ज़रूरु ज़रूरु, नेरनि बि ॾींदी सही, पाणी बि ॾींदी सही, ॾियां थी। छोरी अंदर वेही रही है, हलिया मानी पचा। किरयाड़ी
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हीअ जेका मुंहिंजी उमिरि आहे न, हीअ उमिरि वाजन वॼाइण जहिड़ी न आहे। हीअ जेका मां महिनत पियो कयां न, महिनत इहा मूंखां मुंहिंजी गैरत पई कराए। जेकॾहिं न मुंहिंजे पुटनि में थोरो बि लछण हुजे न, त मां हिन घर खां हिकिड़ी विख बि ॿाहिरि न कढां। मूंखे त ईअं थो लॻे वकीलाणी, ईअं थो लॻे ॼण मूंखे पुट ई न आहिनि, बे औलादो हा। राणी जा पी वाई त सुबुह सुबुह सां सणाई कटंदो कर। हा डिंगा आहिनि, ॾोड़ा आहिनि त पंहिंजा जिगर जा टुकड़ा न, केॾांहुं वेंदा? ऐं उन्हनि खां पुछ, जिन्हनि खे पुट जो औलाद न आहे उन्हनि खां पुछ त छा पुट जो क़दुरु हूंदो आहे। छोरनि जो तो हथ सां कारो मोह कयो आहे, अथनि को मुड़सीअ जो अखर। मूंखे इहो ॿुधा त भेड़ खे कॾहिं टके हिकिड़े जी शइ वठी ॾिनी अथनि। पंहिंजी औलाद वटि पंहिंजो क़दुरु कोन्हे न, भली न कनि। ऐं जॾहिं उन्हनि खे पंहिंजो औलाद थींदो न, पोइ ख़बर पवंदनि त माइट छा हूंदो आहे। हा भली पंहिंजो पाण सां अंगल कनि, पाण पिया इन्हनि जा अंगल पूरा कंदासीं। नेठ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो, पाण बि पल पूरा करे हलिया वेंदासीं। ॿियो वरी छा थींदो? वकीलाणी चवंदा आहिनि त मौत ऐं महिमान जी का ख़बर न पवंदी आहे त केॾी महिल ईंदो। हिन छमाईअ में राज में 2 विहांव पिया थियनि, 2 विहांव। तोखे बि लाॾे सेरे मां गंज थी पवंदो। अला कंदो त मूंखे बि घोर ख़बर घणी मिली वेंदी। इहो बचल खान वारनि झलियो आहे त हिन खुदूअ खे ऐं शानूअ खे वाॼे ते न वठी अचनि। इहे बुख था पिनाइनि। पोइ बाक़ी जोड़ किथां वठी ईंदे? जोड़ वरी छा जो, किथां 2 फ़क़ीर बोल ते वठी ईंदुसि। 500 वेंदो, 1000 वेंदो, ॿियो वरी छा? बाक़ी त घोर सॼी पंहिंजी थी पवंदी न। तोखे बि जेका घोर सोर मिले न, उन मां हिकिड़ो टको बि ख़र्च न कजांइ। जीअं ई घोर मिलई न, सिधो वञजांइ शहर, वञी न्याणीअ जे लाइ को ॾाजो बाजो वठी अचांइ, त पाण इहो फर्ज़ु जेरे ई पूरो करे छॾियो। ऐं राणे जा पी, मूंखे त राज भाग मां जेके बि जोरा मिलनि था न, ऐं आउं पाण कोन सिबाए पायां। बाक़ी सभु पेतीअ में पंहिंजी हूर लाइ गॾु करे रखिया अथमि। पर ॻाल्हि त ॿुध, इहो त ॿुधाए मुंहिंजी छोकिरी ॾींदासीं किथे? वकीलाणी तूं घबराए न, मां वेठो आहियां न। जेको बि भाउ दर ते चढ़ी आयो उन खे रिश्तो ॾेई छॾींदासीं। जे न त बचल खे कन भुणक विझी छॾींदी। भला कंदो त राज में रिश्तो थी वेंदो। बाक़ी ॾे पुटनि जे आसरे ते न लॻजांइ ऐं न इन्हनि खे 5 रुपया ॾिजांइ। वाह वाह, ठही तो ॾाढो आहे। छोरनि खे 5 रुपया बि न ॾियां, बाक़ी छॾे ॾियां त ॾातू सां गॾु वञी चोरियूं कनि। छोरी तूं त हाणे तकड़ी थी, मानी पचाए ॾीस त खाई वञे। तूं त हलो मथो त मूं तो चट हलो। हल 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 ॾीस मानी, अता से मानी जो लंघड़। मां झट कर भला बाबा, सॾ ते वञो आहे मूंखे। हा बाबा, हाणे खे छा आहे? मारा बेटे खुदन वारनि जा कुहाड़ियूं ऐं ॾाटा रंधे छा थी? हा बाबा, ॾाटा त ॾंदे छॾिया अथमि, बाक़ी कुहाड़ियूं रहिलियूं। 2-3 कम ॿिया बि आहिनि दुकान में पिया। उन जल्दी कम खे उखलाईंदो वञ, ॿिया बि कम करणा आहिनि। इहे मामाणनि जा प्यारा बाबा, मां मिड़ई मामाणनि ॾे वेंदो आहियां मखण ऐं मानियूं खाइण। पुट त तुंहिंजो ई आहे नी। हाणे 2-3 ॾींहं मामाणनि वटि न वञजांइ। जेसिताईं महर में शादी थिए तेसिताईं हिते ई रहिजांइ, सम्झई? मां हाणे मामाणनि ॾे वेंदुसि ई कोन। छो? मामा वारनि हयई छा के 2-3 चंबा? अड़े चंबा लॻंदा आहिनि तो ॼणनि चंडनि खे। मां सॼो ॾींहुं सदोरो पुट आहियां। कीअं वाह? अड़े भाग, बस कर त हणा न बूट। अब्बा, मूं जहिड़े पुट खे बूट हण ते दिलि चवंदई? बाबा,
जेकॾहिं ढोलू न ॼमे हा त पुट जे ढोलू न ॼमिया त माणे छो मरिया? बाबा न चवींसि वरी न चंड्रो कावड़जी हलियो वञे पोइ मुंहिंजी शादीअ में झुमरियूं केरु हणंदो? अब्बा मां को चरियो न आहियां जो हाणे घर छॾे वञा। आख़िरकार अदा मार मां पोइ मूंखे बि त शादी करणी आहे नी। ऐं अब्बा हिनखे ईंदो छा आहे रुगो कुहाड़ियूं ॾाटरा ऐं कोडरियूं ठपण। अब्बा मूंखे वॾा कम ईंदा अथई। ख़बर आहे चोरी न पिनण खां सवाइ तोखे कमु ईंदो आहे? जल्दी करे चांहि ठाहे वठे ॿुआरी ॾे। वॾो आहे कमु वारो। हली त मां हेॾे वञा थो साईं जुम्मन शाह जी दरगाह ते पोइ मोटी थो अचां दुआ वा घुरूं भाउ असांजो को परणो थिए। अरे मोटण वारी के जाए जल्दी। केॾो न सवेल आई आहियां उहे बि अधा ॾातू निकिरी वियो। हाणे मां किथे हुनखे ॻोल्हींदसि? अरे चओ तव्हां सां वेधन कहिड़ी आ? सॼो तर लताड़ियो अथव पर ख़रीद त किथां को पाड़ो बि कोन कयो अथव। भाऊ हिते माण्हू मुल ई अहिड़ो था माल जो ॿुधाइनि जो असांखे बारे में ई कोन थो अचे। मूंखे सुञाणो था? न भाऊ असां तोखे कोन था सुञाणियो। हा बाक़ी उन ॾींहुं तोखे रस्ते में ॾिठो। दातू नालो आहे मुंहिंजो। दातू ॿुधो था न? ऐं यादि रखिजो त ही ॻोठ मुंहिंजो ॻोठ आहे। मुंहिंजो ही ॻोठ त वॾेरे बचल खान जो आहे न। ऐं तूं वॾेरे बचल खान जो छा लॻे पियो? मां बचल खान जे राज जो माण्हू आहियां। मूंखे चङी तरह ॾिसी वठो। ऐं हा अॼु खां पोइ मां तव्हांखे हिन ॻोठ में न ॾिसां। अब रातू भी मां तुझे घरां ही पई अचां। चङो थियो त तूं मूंखे हिते रस्ते में ई मिली वएं। तुम्हें कम आ वाह। माई पिराणी हुकुम कर। आए त ख़ैर न। अब्बा चाचा ईदन महीननि खां बुखार में पियो आहे। 5 ॾींहं बुखार अथसि त 5 ॾींहं बुखार कोन्हेसि। अब्बा ॾातू हुनखे बुखार राति जो तो अचे। इन करे मूंखे चए तो त मूंखे तूं ॾातू खां सॻो कराए ॾे। ओ इहा शइ माई पिराणी मां को पीर फ़कीर या बुज़ुर्ग त आहियां कोन। सॼे तर खे ख़बर आहे त मां ॾिठो वाइठो चोर आहियां। माई वञी दरगाह तां को धागो पीणो कराए। अब्बा ॻाल्हि अक़ीदे ऐं ईमान जी हूंदी आहे। चाचा ईदन चए तो चोर बुखार लाइ चोर जो धागो हिकु टिक सोण आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे पर मूं कॾहिं धागो कयो कोन्हे को। अब्बा ही वठ सॻो अलाह जो नालो वठी 5 या 7 गंढियूं ॾेई ॾे धागो करे ॾे त वञी वलण जे पीउ खे बाह में ॿधां। माई ॾे धागो पर शफ़ा ॾियण वारी ज़ात रब जी आहे। कंहिंजो भलो थिए हुन में ॾातू जो छा वेंदो। हा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं को कमु हुजे न ईअं रस्ते ते मूंखे न बीहारींदी कर। सिधो घर हली ईंदी कर। जेकॾहिं न हुजां त न्यापो कंदी कर। इहो ॾातूअ जो शान कोन्हे जो ज़ाइफ़ा माण्हू सां वेठो घिटी में बीह ॻाल्हायां। चोर ॾिठो वाइठो आहियां पर अलाह सां इज़त ऐं गैरत ॾिनी अथमि। दुखनि सुखनि में साथ निभायो मुर्की मरकी महला मल्हा
हाँ मैं पिरानी बासल जुड़ियो हूंदे अला परसी सनमायूं गैरता मीरास असांजे गैरता मीरास असांजे मोहब्बता मीरा मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी कबूल भीते कबूल हिकिड़ो मिंट भी मूंखे तुम्हें कमु आहे शहज़ादी मां तुझे कंहिं बि कम जो न आहियां तुझी अमानत तोखे मिली हाणे मां तोखां हथ ॿधी माफ़ी थो घुरां त छॾ मुंहिंजी पचर माफ़ी छा जी माफ़ी तूं मुंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे शहज़ादी मुंहिंजो रुगो एतिरो ई ॾोह आहे त रोज़ मां इन घिटीअ मां गुज़रंदो आहियां त पोइ तोखे केरु झलियो आहे हितां न गुज़रंदो कर चलियो त कंहिं बि कोन्हे पर पंहिंजी ग़ैरत थी रोके त हिन घिटीअ मां गुज़रण सां इज़त जो जनाज़ो खजंदो ऐं कंहिं अॻियां कंध खणण जहिड़ो न रहंदुसि ॿिए बचल खान जो नमक हराम सॾु पुसि ही तूं छा थो चई मां त सही ॻाल्हि थो चवां इन लाइ त मां हिकु ग़ैरतमंद पीउ जो पुटु आहियां ऐं ॿिए इज़त वारे इंसान ॿिए बचल खान मूंखे पुटनि वांगुरु पालियो आहे तूं गुजारत बनी छॾी गुजारत बनी छॾी आहे पर मां गुलाब जो गुल न आहियां जंहिंजो हर हिकु भंवर वास वठे न ई मां पथर दिल आहियां न ई मेण जहिड़ो माण्हू थी सघंदुसि कारी राति जी ऊंधाईअ में मां हिकु इज़त वारे जो लोड़ो लताइण नथो चाहियां ऐं शादी मूंखे करणी न आहे छो त मां हिकु मल पहलवान आहियां जॾहिं पहलवानीअ खां पासीरो थियुमि त पोइ शादीअ लाइ सोचंदुसि छा मां तुंहिंजे पोड़े थियण जो इंतज़ार कयां तूं रुगो एतिरो कर पंहिंजे जवान भाउ पोड़े मां ऐं पीउ जी इज़त करणु सिख तुंहिंजी इज़त बणजण में मूंखे को बि ऐब न आहे तोखे मां पसंदि न आहियां पर रुगो हेतिरो ई चवंदीसां जंहिंसां तूं शादी कंदे उहो बि मूं जहिड़ी औरत ई हूंदी न तोसां शादी करण सां मुंहिंजी माउ ऐं पीउ जी इज़त लही कोन वेंदी ऐं ना ई मुंहिंजे भाइरनि जो कंधु झुकी वेंदो कंधु त उन्हनि भाइरनि जा झुकंदा आहिनि जंहिंजी भेणूं घर छॾे वेंदियूं आहिनि माउ पीउ ऐं भाउ त पंहिंजे हथनि सां नियाणियुनि खे वर ॾींदा आहिनि शहज़ादी जॾहिं मां शादी करण ई नथो चाहियां त पोइ तूं ज़िद छो थी करीं कबूल शादी त मुंहिंजी बि हिकु ॾींहुं थींदी ऐं ना ई सॼी ज़िंदगी मां ऐं पीउ जे घर वेठी हूंदसि ऐं जेकॾहिं इंतज़ार ई करिणो आहे न त मां पंहिंजे आख़िरी साह ताईं तुंहिंजो इंतज़ारु कंदसि तोखे मुड़ुसु मञण खां पोइ मां कंहिं ॿिए जी को अर न थींदसि मां त राति खां वठी सम्झायांसि पई पर अंदर में ॾुख अथसि कावड़ में मानी बि कोन खाधी अथसि भला इहा बि का कावड़ जी ॻाल्हि आहे जो मानी नथो खाई बेख़बर आहीं सचल खान तूं भागुल खे भाॼाई सम्झ या माउ ॻाल्हि मिड़ी साॻी आहे तोखे इहा ख़बर नाहे छा त वॾो भाउ ऐं भाॼाई माउ पीउ जो मर्तबो रखंदा आहिनि ख़बर अथव माता ऐं इहो बि ॼाणा थो त नंढपण खां वठी तव्हां मूंसां भाउ बणिजी अखर बि न ॻाल्हायो पर घटि में घटि मूंखे ॿुधायो तव्हां बसि अॼु खां पोइ तूं मुंहिंजो पुटु आहीं ऐं मां पंहिंजे मुड़ुस खे सचल जो पीउ करे छॾींदसि सचल तूं त असांजे लाइ सभु कुझु आहीं तोखे त ख़बर ई नाहे त भागुल ऐं मूं तुंहिंजे लाइ कहिड़ा कहिड़ा न ख़्वाब ॾिठा आहिनि बसि जा जुड़ी वञे पोइ मां पंहिंजे पुट लाइ लाल कुंवार ॻोल्हे अचां जंहिंसां मिली तूं हुन घर में रहीं माना त हाणे परणाए मूंखे पाण खां धार कंदो जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे न ज़ाल घुरिजे
नहीं मुंहिंजे लाइ का जाइ जोड़ियो। सचल खान बाबा एड़ियूं अणनि वारियूं ॻाल्हियूं छो थो करी? ॿार त नहीं। बाबा शादी मां हिकु शर्त ते ई कंदुसि। मुंहिंजी ज़ाल मूं वांगुरु तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजो माउ पीउ सम्झंदी ऐं हिन घर में रही करे तव्हां ॿिन्हिनि जी ख़िदमत कंदी। भागुला जेतिरो जल्दी थी सघई सचल लाइ कुंवार ॻोल्ह। कुंवार त मूं ॻोल्ही आहे, बसि पक करे वठां उहो तव्हांखे ॿुधाए। मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी।